ताकि उन दिल में इहो एहसासात ऐं अहिड़े क़िस्म जा जज़्बात जागनि उहो ग़रीब जी मदद करे। त इहे त हिकमतूं आहिनि रोज़े जूं। जहिड़ी तरह सां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे बारे में ईंदो आहे त जॾहिं उनखे अज़ीज़ मिस्र मुक़रर कयो वियो, क़ाल जअलनी अला ख़ज़ाइनिल अर्ज़, साली जे ज़माने में जॾहिं उहो ख़ज़ाइने अर्ज़ ते गवर्नर बणियो त उन सूरत में रिवायत में अचे थो कॾहिं बि उहो पेट भरे खाधो न खाईंदो हुयो। जॾहिं उन खां सवाल कयो वियो त तव्हां मानी छो नथा खायो, चई त जेकॾहिं मां पंहिंजो पेट भरींदुमि त जेको हीउ अवाम बुखियो आहे इन जो अहसास हुन में कीअं पैदा थींदो, पोइ त मूंखे बुख जी ख़बर ई न पवंदी बुख छा थींदी आहे। ऐं अहिड़ी तरह सां जॾहिं अहिड़े क़िस्म जो अहसास थींदो त मां ग़रीबनि जी मदद करणु छॾे ॾींदुसि। त मतिलबु इहो आहे त जॾहिं माण्हू बुख काटे थो त उन में इहो बि अहसास थो थिए त जेके माण्हू मिस्कीन ऐं ग़रीब आहिनि उन्हनि जी मदद करे। रिवायत में अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूअं बि सख़ी हूंदा हुआ, पर जॾहिं रमज़ानुल मुबारक जो महीनो ईंदो हुयो त ईअं हूंदा हुआ जीअं तमामु तेज़ हवा, मींहं में जेका थधी हवा स्पीड सां हूंदी आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रमज़ानुल मुबारक में ईअं थी पवंदा हुया, यानी मज़ीद सखावत कंदा हुया, ग़रीबनि ऐं मिस्कीननि जी ज़्यादा मदद कंदा हुया। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, हीउ महीनो मुबारक महीनो जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे हिकिड़ो इनाम ऐं हिकिड़ो बोनस ॾिनो आहे, इनखे ज़ाया न करणु घुरिजे, इनखे विञाइणु न घुरिजे। छो त काई बि इंसान खे पंहिंजी ज़िंदगी जी ख़बर न आहे, थी सघे थो त हीउ महीनो असांजी हिन ज़िंदगीअ जो आख़िरी महीनो हुजे। जहिड़ी तरह सां गुज़िरियल साल जो जेको रमज़ान मुबारक जो महीनो हुयो, केतिरा ई दोस्त अहबाब, केतिरा ई उम्मत मुस्लिमा जा हज़ारे माण्हू हुया जंहिंजो उहो आख़िरी महीनो हुयो। किन जो शवाल खां वठी शाबान ताईं हज़ारे माण्हुनि जो इंतकाल थी वियो। थी सघे थो त ईंदड़ महीनो असांखे नसीब न थिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शाबान जे महीने में इहा दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा बारिक लना फी शाबान व बल्लिगना रमज़ान। ये अल्लाह असांजे शाबान जे महीने में बरकत विझाए, रमज़ान ताईं ज़रूर पहुचाए जाए। छो त रमज़ान में जेके बरकात ऐं जेके तजलियात, जेके अनवारात अल्लाह रब्बुल इज़्ज़त नाज़िल थो फरमाए, जेकॾहिं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असांखे उन जो सही एहसास थिए त असां आराम न कयूं हा। रिवायत में अचे थो जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रमज़ान मुबारक जो चंड ॾिसंदा हुआ, कान युसम्मिर, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संतरो ॿधंदा हुया ऐं पूरी राति इबादत में गुज़ारींदा हुया ऐं पूरो ॾींहुं रोज़नि में। अहिड़ी तरह सां तिलावत जो एहतिमाम तमामु घणो कंदा हुया। रमज़ान मुबारक में क़ुर मजीद जी तिलावत खे बि माण्हू तरजीह ॾे। जहिड़ी तरह सां सहाबा इकराम पूरो वक़्तु, पूरो टाइम रमज़ान मुबारक जो इबादत जे लाइ मख़सूस कंदा हुया ऐं रमज़ान खां अॻु में जेके बि दुनियावी कामकाज आहिनि उहे निमटाए छॾींदा हुया ऐं अहिड़ी तरह सां रमज़ान जी फुल तयारी कंदा हुया ताकि दुनियावी कमनि में माण्हू मसरूफ़ न रहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी इबादत में माण्हू टाइम गुज़ारे। दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे ऐं तव्हांखे हिन बाबरकत महीने सां ऐं उन जी नेमतुनि सां माला माल करे। रहमत जो पहिरियों ॾहाको उहो गुज़री चुको आहे। दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन महीने में इन जे पहिरें ॾहे सां असांखे जेको फैज़याब कयो हुजे ऐं ॿियो मग़फ़िरत जो ॾहाको आहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां इहा बि दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन महीने जे हिन मग़फ़िरत वारे ॾहाके सां असांखे माला माल करे ऐं असांजी मग़फ़िरत करे ऐं जेके बि गुनाह असां माज़ी में कया आहिनि अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहे माफ़ करे ऐं इन जो आख़िरी ॾहाको जेको आहे उहो इस्कुम मिनन नीरान, बाहि खां आज़ादी दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे उन ॾहाके में बि पहुचाए ऐं असांजो जेको ख़ात्मो बिल ख़ैर ईमान सां थिए ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे असांखे जहन्नम जी बाहि खां बचाए हिन मुबारक महीने जे सदक़े। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
يا الله يا رب. اللهم إنا نسألك العفو والعافية. نسألك أن تقوى نبيك محمد صلى الله عليه وسلم ونعوذك من المستعان. تقوى نبيك محمد صلى الله عليه وسلم وإياك نعبد وإياك نستعين. اللهم ربنا ظلمنا أنفسنا اللهم إنا نسألك صلى الله عليه وسلم.